अस्सलाम वालेकुम। अच्छा, एक क्वेश्चन आहे त इन स्कूल देयर आर 90 गर्ल्स। छोकिरियुनि जो तइदादु जेको आहे उहो घणो आहे 90, बट बॉइज़ आर 75%। छोकिरियुनि जो तइदादु ॿुधायो अथऊं, छोकिरनि जी वरी परसेंटेज ॿुधाई अथऊं। हाणे सभिनि खां पहिरियों असां डेटा ठाहींदासीं, गिवन डेटा, त असांखे मिलियल छा छा आहे। असां सभिनि खां पहिरियों ॾिसंदासीं त असांखे पार्ट मिलियल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, टोटल नंबर ऑफ स्टूडेंट घुरियल आहे, त हे जेको छोकिरियुनि जो तइदादु आहे इहो हुनजो पार्ट आहे न, हुन नंढिड़ो हिसो आहे। सो पार्ट घणो आहे 90। ठीकु आहे। अच्छा, टे शयूं हूंदियूं आहिनि न, पार्ट, टोटल ऐं परसेंटेज। ठीकु आहे। हाणे टोटल फाइन टोटल ऑफ नंबर, सो टी त असांखे चयल आहे त जेको आहे सो ॻोल्हियो। बाक़ी छा बचियो, पार्ट मिलियल आहे, टोटल ॻोल्हणो आहे, बाक़ी छा बचियो, परसेंटेज। परसेंटेज जेका आहे हे असांखे मिलियल आहे, पर इहा बॉइज़ जी आहे। हाणे हिते स्टूडेंट छा ग़लती कंदा, हिते परसेंटेज में 75 रखंदा, फार्मूलो लिखंदा परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हिते टोटल जी जॻह ते क्वेश्चन मार्क रखंदा या टी रखंदा। पार्ट असांखे मिलियल आहे 90 मल्टीप्लाइड बाय 100। परसेंटेज जी जॻह ते यानी कि हिते ॾिसो टी असां सेम रखियोसीं, पार्ट जी जॻह ते 90 रखियोसीं, परसेंटेज जी जॻह ते 75 लिखंदा, यानी कि 75%, जेको छा आहे ग़लति आहे। इन करे छो जेकॾहिं असां नंबर यूज़ कयूं था गर्ल्स जो, त परसेंटेज बि असांखे गर्ल्स जी रखणी पवंदी। हाणे अचो त पहिरियों हिन क्वेश्चन खे सम्झूं था पिया, त हे टोटल क्लास जेका आहे उन में जेके आहिनि 100% जेके नंबर ऑफ स्टूडेंट आहे उहे आहे। हाणे उन मज़ो चयल आहे त 25% छा आहिनि, गर्ल्स आहिनि, 75% छा आहिनि, बॉइज़ आहिनि। हाणे कीअं ख़बर पई त 25% गर्ल्स आहिनि, छो जो असांखे बॉइज़ ॿुधायल आहिनि, त टोटल जेको आहे नंबर उन मुंहिंजो 75% बॉइज़ आहिनि, त अंडरस्टूड आहे 75 जेकॾहिं बॉइज़ आहिनि त 25 छा थींदा, गर्ल्स थींदियूं। जेकॾहिं 100 हुजनि, ठीकु आहे, परसेंटेज जो मतिलबु इहो तव्हांखे सम्झायो, परसेंट माना 100 मञियो, चए थो हर 100 मञियो 75 छोकिरा आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर 100 मञियो 25 छोकिरियूं थींदियूं। ठीकु आहे। सो हाणे असांखे जेका यानी कि हे छो ॾिनल हुयो, त जीअं असां हिन मुंझो हिन रिज़ल्ट ते पहुचूं त गर्ल्स जी परसेंटेज घणी आहे, 25%, 25। सो असां जेकॾहिं नंबर बि गर्ल्स जो यूज़ कंदासीं, यानी कि तइदादु गर्ल्स जो यूज़ कंदासीं, त परसेंटेज बि गर्ल्स जी यूज़ कंदासीं। ठीकु आहे। ईअं न हुजे जो असां हिते नंबर या तइदादु जेको आहे उहो छोकिरियुनि जो ॿुधायो आहे, परसेंटेज ॾिसो हे वरी बॉइज़ जी लिखी आहे, हे गर्ल्स जी आहे। हिते कंट्राडिक्शन अची वियो। जेकॾहिं नंबर या तइदादु गर्ल्स जो, त परसेंटेज बि गर्ल्स जी यूज़ कंदासीं। गर्ल्स घणा परसेंट आहिनि, 25। हाणे असांजी कैलकुलेशन सही थींदी। हाणे अचो त पाण हिन खे कैलकुलेट करे ॾिसूं था पिया। परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हाणे जेका जेका वैल्यू मिलियल आहे उहा असां रखंदा वेंदासीं। 100 नंबर में आहे उहो रखी छॾियोसीं। परसेंटेज असांखे मिलियल आहे उहा घणी आहे, 25। 75 जी जॻह ते 25 रखंदासीं। टोटल असांखे फाइंड करिणो आहे, ऐं पार्ट यानी कि हुनजो जेको नंढो हिसो आहे उहो घणो आहे, छो जो छोकिरियुनि जी ॻाल्हि हले थी पई, त हिते असां लिखंदासीं पार्ट इज इक्वल टू घणो, 90। हाणे ॾिसो जेको हे 25 आहे इहो गर्ल्स जो जेको आहे परसेंटेज आहे, हे जेको तइदादु आहे इहो बि छाजो आहे, गर्ल्स जो आहे। हाणे जेको आहे असांखे सही कैलकुलेशन थी वेंदी। ठीकु आहे। सो हाणे असां तव्हांखे ख़बर आहे त हे बि नंबर, हे बि नंबर, हे बि नंबर, सिर्फ़ु हे वेरिएबल आहे या जेको आहे अल्फ़ाबेट जी सूरत में आहे, सो इनखे हेॾे खणी ईंदासीं। सो हिते हे अची करे 25 सां टी जेको आहे सो छा थी वेंदो, मल्टीप्लाई थी वेंदो, ऐं 90 इंटू 100। हाणे छो जो करे टी जी वैल्यू ॻोल्हणी आहे, फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स में असां सम्झी आया आहियूं, या परसेंटेज में असां ऑलरेडी सिखी आया आहियूं, त टी हिते पियो हूंदो 25, हेॾे वञी छा थी वेंदो, हिते ज़रब आहे न, हेॾे वञी वंड थी वेंदो, टी इज़ इक्वल टू 90, ठीकु आहे, इंटू 100। सॼे जे मथां ॾियो हीअं ॾियो, ॻाल्हि साॻी आई, अपॉन 25। या सिंपली पाण पढ़ी आया आहियूं ऑलरेडी, जेकॾहिं तव्हां हिन महिल ताईं जेको आहे सो टोटल फाइंड करणु पढ़ी आया आहियो, त टोटल जॾहिं बि फाइंड करणो हूंदो आहे त इहो हेॾे अची वेंदो आहे, परसेंटेज हेॾे अची वेंदो आहे। हे हिक ॿिए सां पंहिंजी जॻह बदिलाईंदा आहिनि। ॾिसो टी हेॾे अची वियो, 25 जेको आहे हिन जी जॻह ते हेठि अची वियो। हाणे अॻिते सिंपल कैलकुलेशन आहे। हिननि ॿिन्हिनि जा पाण में खोड़ा वञनि था। 100 में 25 घणा दफ़ा हूंदा आहिनि, 4 दफ़ा। सो असां 25 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, ऐं 100 ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा। हेठों हिकु बची वियो त लिखण जी ज़रूरत आहे, सिंपली असां लिखंदासीं 90 इंटू 4। हाणे अगेन ज़ीरो सां ज़रब जी ज़रूरत आहे, सिर्फ़ु हे जेके नंबर आहिनि इहे पाण में मल्टीप्लाई थींदा। नवनि खे चइनि सां ज़रब कंदासीं, 4 9 36, हे ज़ीरो पोयों अची वेंदो, हे असांजो अची वियो टी इज इक्वल टू 36। यानी कि टोटल जेको नंबर ऑफ स्टूडेंट्स आहे, स्टूडेंट में मुराद आहे, त हाणे हिन में बॉइज़ ऐं गर्ल्स ॿई शामिल आहिनि, 360 आहिनि। ठीकु आहे। हाणे ॾिसो सम्झो हिकिड़ी क्लास आहे जंहिंमें 360 जेके आहिनि स्टूडेंट्स आहिनि, जंहिं मंझि असांखे चयल आहे त हे आहिनि 100%, जंहिं मंझि असांखे चयल आहे त 75% बॉइज़ आहिनि, ऐं 25% जेके आहिनि उहे छा आहिनि, गर्ल्स आहिनि। ठीकु आहे। हे जी हे बी। हाणे तव्हां हिनजो तइदादु कढंदो 90, जेकॾहिं तव्हां हिनजो कढंदो 90 कढी ॾिसूं था त 360 जो 25% बीहे थो, मल्टीप्लाइड बाय 100। ईअं हूंदो आहे न टोटल मार्क्स जेको आहे परसेंटेज ऑफ मार्क्स ईअं कढंदा आहियूं, या ईअं सम्झो परसेंटेज ईअं कढंदा आहियूं। 90 छो जो छोकिरियुनि जो ॾिसूं त इहो 25% बीहे थो, ऐं ज़ीरो जेको आहे ज़ीरो सां कटिजी वेंदो। ठीकु आहे। टोटल 360 आहे, सॉरी
360 हे 0 0 सां कटिजी वेंदो। ठीकु आहे, 9 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, 36 ते 4 दफ़ा। हाणे 4 हेठों आहे 100 मथे आहे त इन्हनि ॿिनि जा बि खोड़ा लॻंदा। 4 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, 10 ते वेंदो घणा दफ़ा, 2 दफ़ा, 2 बची पवंदा, हेॾे ईंदा 0 यानी 20 थी वेंदा, 20 ते घणा दफ़ा वेंदो, 5 दफ़ा। सो कटे सटे 25 बचियो, हेठि हिकु बचियो, हिते हिकु बचियो, हिक सां मल्टीप्लाए थींदो 25, हिक सां वंड थींदो साॻो 25। सो परसेंटेज इज इक्वल टू 25, यानी कि असांजो बिल्कुलु सही निकितो आहे। त जेकॾहिं 360 टोटल हुजनि त उनजी जेका 25% आहे उहा 90 बीहंदी। ऐं असांखे इहो ई ॿुधायल हुयो त 90 छोकिरियूं ऐं बाक़ी छोकिरा घणा बचंदा, तारी ॻाल्हि आहे, हिन मूं कट कंदासीं, मुंहिंजे ख़्याल में 270 थींदा। 270 छोकिरा ऐं 90 छोकिरियूं, असांजी 360 पूरा थी वेंदा। आई होप तव्हां सम्झी विया हूंदो। हिन सॼे क्वेश्चन में ट्रिक इहा हुई, ऐं स्टूडेंट किथे भुलंदा आहिनि त हे परसेंटेज हिते ॾिसी पार्ट में हे रखंदा आहिनि, परसेंटेज में हे रखी मिंट में कैलकुलेशन कंदा आहिनि, त उनजो हिसाबु ग़लति थी वेंदो आहे। हे ॾिनल हुयो बॉइज़ जी परसेंटेज, त इन मूं असां डिटरमिन कंदासीं गर्ल्स जी परसेंटेज, जेका घणी आहे 25%। हाणे हे ऐं हे ॿई खणंदासीं, हे परसेंटेज में रखंदासीं, हे पार्ट में रखंदासीं, त असांजो टोटल बिल्कुलु सही निकिरी ईंदो। आई होप तव्हां पॉइंट सम्झ में अची वेंदो तव्हांखे। ऐं जेकॾहिं इन टाइप जा क्वेश्चन अचनि त उनखे इन तरीक़े सां ई सॉल्व करिणो आहे। थैंक यू सो मच।